वज़ीर-आज़म शहबाज शरीफ सिंधु दरिया मां 6 केनाल कढण बाबत सिंध ख़दशनि जो नोटिस वरितो। चोलिस्तान केनाल जी मंज़ूरी लाइ सुभाणे रिथियल एकेनिक जो इजलास मुलतवी। पंजाब समेत चइनी सूबनि खां आपाशी जे मनसूबनि बाबति तफ़सील तलब। रिथाबंदी वारी वज़ारत मनसूबनि जे तफ़सीलनि लाइ चइनी सूबनि खे ख़त लिखी छॾियो। 2029 ताईं मुकमल थींदड़ मेगा सेक्टर मनसूबनि बाबति रिपोर्ट तलब। वफ़ाक़ी सरकार मनसूबनि जा तफ़सील ॾिसी सूबनि खे फंड कंदी। बीबी अख़बार ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त सिंधु दरिया मां केनाल कढिया विया त सूबनि खे वधीक नुक़सान थींदो। आलमी कानून तहत सभी जे रास्ते खां सवाइ को बि मनसूबो ठाहे नथो सघे। एहतजाज मुज़ाहिरा आईन कानून जे दायरे में रही थियण घुर्जनि। एहतजाज विगोड़नि में तब्दील थियो त बर्दाश्त न कयो वियो। मुज़ाहिरनि दौरान माण्हू जेलनि मां भॼी विया त जेल ख़ाली थी वेंदा। मौलाना फज़लुर रहमान ॿुधाए त कहिड़ी आईनी तरमीम सां इंसानी हक़नि जी भञकड़ी थी आहे। कानून साज़ी थियण ताईं VPN खे गैर कानूनी करार नथो ॾेई सघिजे। GHQ हमले केस में PTI बानीअ समेत ॿियनि जवाबदारनि जी परदेस सफ़र ते पाबंदी। अदालत जवाबदारनि खे परॾे वञण खां रोकण लाइ DG इमिग्रेशन खे ख़त लिखी छॾियो। केस में नामज़द समूरनि जवाबदारनि जी परॾे रवानगी अदालत जी इजाज़त सां मशरूत। तहरीक इंसाफ जे एहतजाज जे सॾ खां पोइ इस्लामाबाद में कलम 144 लागू। कंहिं बि मज़हबी या सियासी मेड़ाके ते पाबंदी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त इस्लामाबाद मां 5 खां वधीक शहरनि जे गॾु थियण ते पाबंदी हूंदी। PTA चेयरमैन हफीज़ रहमान जो चवणु आहे त VPN बंदि न कई वई आहे, हली रही आहे। VPN खां सवाइ IT इंडस्ट्री जो हलणु मुमकिन नाहे। आम माण्हुनि, फ्रीलांसर्स ऐं कंपनियुनि खे VPN जी ज़रूरत आहे। दिफ़ाई निमाइश आइडियाज़ 2024 सुभाणे खां कराची में शुरू थींदी। तैयारियूं मुकमल। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। निमाइश में जदीद ऐं रवायती दिफ़ाई सामान जी भरपूर निमाइश कई वेंदी। मुल्की दिफ़ाई पैदावार में टैंक, जंगी जहाज़, हेलीकॉप्टर, सामूंडी जहाज़, ड्रोन, मिसाइल ऐं ॿिया हथियार शामिल। सिंध TV नेटवर्क जे सर ते 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती दिहाड़ो वेझो ईंदे ई तयार। मटियारी में अजरक टोपिन की खरीदारी में इजाफो। गंबट जी खानगी स्कूल में सकाफ़ती तकरीब। टेबलोस पेश। पिराले जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां सिंध TV नेटवर्क सां सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जो ऐलान। उडेरो लाल जी दरगाह केसर घोट ते ढगंड डोड़। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां शौक़ीननि जी शिरकत। टंडे मोहम्मद खान जी मुश्तरका पाड़े में घर भातियुनि औरत खे ज़ंजीरनि सां ॿधी छॾियो। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पुलिस पहुचण ते इलाइक़े वासियुनि जी मज़ाहमत। एहलकार वापसि रवाना। पुलिस जो चवणु आहे त बहादुर नफ़ी सां चढ़ाई करे औरत खे बाज़ियाब करायो वेंदो। ऐं ऑस्ट्रेलिया आख़िरी T20 मैच में भी पाकिस्तान की शिकस्त ॾेई वाइट वॉश करे छॾियो। आख़िरी मैच में भी पाकिस्तानी बैटिंग मुकमल तौर ते नाकाम।